पैरा जे सिर ॾे खैर हुजे। तहां टन्ही जे मुंहं जा मलाइक छो हलिया विया आहिनि? थियो छा आहे? अमा सोणी खैर त आहे? हाँ मां खैर आ मां खैर। तू ता जल्दी निकरी वञ। अॼु दिलावर होश में ही न आहे। चई छा थी पई? दिलावर होश में न आहे? छो छो होश में न आहे? माण्हू मारींदो छा? काथे आहे काथे? त मां पाण जी ॾिसांसि पई त कीअं न आहे होश में। ओ मुंहिंजी मिठी अम्मा तू ता निकरी वञ। मां चवां थी चुप करे वेहो। हा होश में न आहे। हाणे जे ॻोठ जा चङा ई होश में न रहंदा त असां मिसकीननि जो छा थींदो? वञांसि थी ॾिसांसि थी वञी त दिलावर छो होश में न आहे, छा थियो अथसि? खैर आहे सिर ॾे खैर हुजे। हाणे इहा बि का ॻाल्हि आहे? भाई दिलावर तो सफा जाई भी होश में कोने को। हरे 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 अम्मा रहमत खे चइजाए त तेसी ताईं हिते पुचे हवेली में जेसी ताईं होॾो हुन छोरे जो खानो ख़राब थिए। बस पर चइजांसी त दर बर बंद करे चङी तरह आराम सां सुम्ही पवे। अमर मां हला ये न थिए जो ॿियनि खां पहिरियों मूंखे ई पूरो करे छॾे। मां हलां थी पई। रहमत जो ख्याल कजो अमर। भारत अथव सोनी अमर। मां हला। तोखे रोकियो मजू, तोखे रोकियो हम त मौत जे साम्हूं न हल। खबर ही कोन पई ओचितो हमलो कयईं। पोइ असल होश में निकतल हो। ज़रे घटि आंड्रा कढिया आहिनि। किथे असांखे ॻोठ में दाख़िल थींदे कंहिं ॾिसी त कोन वरितो? ईअं ई हूंदो सुमर, ईअं ई हूंदो। असांखे कंहिं ज़रूर ॾिठो हूंदो, न त दिलावर खान एॾो तयारी सां वेह। ठीकु आहे, हाणे छा सोचो थी मजू? मजू मोहण वारो न आहे। पोइ सोचण छाजो सुमर, सोचण छाजो? सवाइ हरणीअ जे दीदार खां हीअ दिलि मुड़ंदी कोन सुमर। मौत खे बि दावत ॾी। मौत जो ॿियो नालो मजू आहे। मजूअ खे मारणु एतिरो आसान न आहे। सुमर हलंदासीं, ज़रूर हलंदासीं। सोनी हाणे छा थींदो? कुझु सोचो थी? मुंहिंजी राणी तू परेशान न थी। अल्लाह साईं खैर कंदो। दिलावर जो समूरो शक मूं मथां आहे। अञा तूं चवीं थी मां परेशान न थियां? अदी शक मुंहिंजे मथां बि अथसि, हुन सकीना जे मथां बि अथसि। तूं छो थी परेशान थिए? तो मथां किथे कई न ये समूरो कम तुंहिंजो आहे, तुंहिंजो। सोनी खुदा तो जाने मूंखे का बि ख़बर न। ॿियो कोई एतबार न करे। तूं त एतबार कर मुंहिंजो। मुंहिंजी राणी मूंखे तो ते पूरो एतबार आहे। तूं परेशान न थी। हाँ तो एतबार कीअं न हूंदो? इहे सभई गुल तूं त खिलाई पई ऐं इल्ज़ाम वरियूं उन्हनि ते। पोइ तो ते एतबार कीअं न थींदो? रहमत सोनी तुझी अॻियाड़ी बर्दाश्त थी करे, पर मां तुझी बकवास बर्दाश्त कोन कंदसि। बकवास छाजी? हाँ सच थी चवां, सच त इहे समूरा कम तुंहिंजा आहिनि, तुंहिंजा। तो ते त भॼी वञण जो बि पूरो प्रोग्राम ठाहे छॾियो आहे। बाक़ी माल गॾु करण जे लाइ त रही पई आहे। रहमत तूं हितां निकिरी वञ। अदी तूं अबोझ आहीं, अबोझ। तोखे त इहा बि ख़बर न आहे त हीअ छोरी हिते छो रही पई आहे। न हिते अथसि मिट न माइट जंहिंजे आधार ते रही पई आहे। ॾिस मां चवां थी वधीक अॻियाड़ी न त छा कंदी नी तूं मूंखे? हाँ इहो रब तुंहिंजो सुहिणी ऐं सकीना ते हलंदो, मूं ते न हलंदई। मां बि रहमत आहियां, रहमत रुसे त रब मञाए। ॿिए कंहिंजी जाइ न आहे। मूंसां जेकॾहिं अड़े करे ॻाल्हायो अथई न त अहिड़ो होशियार कंदीसांइ जो ॾींहं जा तारा नज़र अची वेंदई, सम्झई? रहमत कूड़ पी ॻाल्हाए। मूंखे न हवेली में का बि लालच न आहे। सोनी मूंखे ख़बर आहे तूं मासूम आहीं, तूं कुझु बि न कंदी आहे, पर इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हवेलीअ में अचे केरु थो। अदी न तूं आहीं न मां आहियां त पोइ असां ख़ौफ़ छो कयूं? जेको बि हूंदो पाण ई पकड़बो। अदी धूड़ विझेसि। ढोलू राज कुरोलू अमा वडी मैं इथा आया। हिकड़ा दफा मज्जू पावंडे, हिकड़ा दफा
पीछे खबर पहुंचे तो ढोलू का चीजे शायद ओकु खबर कानी का अयो कु जुआना दे तो लगे ही कोनी तॾहिं त वता माया दे मतंबर फिरदा कहिड़ा जे सिर ॾे खैर हुजे बस हाणे बस करे अड़े मूंखे मथे में सूर आ गई छोरा वरी इहा ॼाड़ी हणी मूंखे बताल न कर मूंखे घणो बताल राणी मजूद हाणे हिते कोन ईंदो बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि जो डपु आहे हवेली वञी रहमत खे मारींदो ज़रूर खैर घुर माई खैर घुर अगई हो पोढ़ो दिलावर ॾिसें थी त बताल लॻो पिया पाणीअ खां निकितो पियो वरी हाणे जे मजू वियो उते हवेलीअ में पोइ त अलाह ई खैर करे अलाए छा थींदो अमा वडी क्या वल क्या थी मुकाबला आमो थामो थी जेको खटे सोई खावे कहिड़ा जे सिर ॾे खैर हुजे अञा मस मस हिते ठापुर थी आहे वरी हो मो मजू माकोड़ी इन झेड़े खे वरी मचाए ऐं तॾहिं त चवई थी न त मजू खे छोरी जो संग ॾेई जान छॾाए माई इहा ॻाल्हि अॼु किती आई वल कॾहिं बि न करी जा मेरी त असली बि कान्हे ठासी पर जेको मेरी ट्रहेसी न कुहाड़ी ते हिकिड़ो धक ना बत मुंडी ॾूअ धड़ परे कर मोआ इत्तेफ़ाक पुछी थोरी ईंदो आहे हणी न कढी इत्तेफ़ाक छा ओ छोरो त तोखे ॼाणी वाणी हणंदो एकू क्या पढ़ी मैं तो तेकू हणे सा तेकू जे कदे मेरा रहमत ना निकाह नहीं करवाया ही ना पीछे तो खबर पहुंच वैसे ही ढोलू राज को रोलू तू केड़ी गाल है हे ये नमड़ो दो जैसी तई न छोरे के मुजो मोचड़ो न बूथ में लगंदो मैं समझदा पे ते मल पेर ट्राहने पोसन पोढ़ा बताल थी गाल जुआना ना को कदुरी को नी ना राजे सर दे खैर हुजे पादरन खां सवा हे सऊ ना है जमल ॾिसी हजाड़ी पई थी हलेस मौत पर थियो आ ॻाल्हाइण खां सवा रही नथो सघे पियो अंदर साड़े छॾियो अच्छा ही खीर वठो यो खीर रखो मथे में ॾाढो सूर पियो आहे ॿ टे ज़रूरत ॾे मथे खे ईअं लापरवाही न कबी आहे जेकॾहिं मथे में सूर हुयव त खणी डॉक्टर खे ॾेखारे अचो आहे चेरी तूं जो डॉक्टर आहे ॿिए डॉक्टर खे ॾेखारण जी कहिड़ी ज़रूरत आहे मुंहुं ख़राबु न कर हाणे शाम थी वई आहे ख़बर आहे तोखे त हर पासे दुश्मन ई दुश्मन बीठा आहिनि ॾींहुं शींहुं आहे वेंदुसि डॉक्टर खे ॾेखारण लाइ ठीकु आहे तुंहिंजो असुल इलाज त हाणे मां कंदसि मां तमामु जल्द तोखे हिकु अहिड़ी सुती पियारींदसि जो उन सुतीअ जे पीअण खां पोइ तोखे कफ़न खां सवाइ ॿिए कंहिं बि शइ जी ज़रूरत न पवंदी तूं दिन ते छो आई आहीं छो हाणे मुंहिंजो को बि हक़ न आहे हिन कमरे में अचण जो हक़ कहिड़े हक़ जी ॻाल्हि थी करे ज़ीनत कहिड़े हक़ जी पिटू पारा त ॾेई कमाल खाने जो सिर कई मूंखे त तूं मारे चुकी हुई हाणे तूं कहिड़े हक़ जी ॻाल्हि पई करीं ॿुधाए कहिड़े हक़ जी न मुसन तुंहिंजी दुश्मन मां न पर हीअ अथई हीअ जेका तुंहिंजे सिर जे मथां बीठी आहे ॻाटे भञण जे लाइ ज़ीनत मां चवां थो निकिरे था कया हिन पूरो न मूंसां न तूं इहे रड़ियूं करे मूंखे त ख़ामोश कराए वेंदे पर इहे मिठा ज़हर अथई जेके खिलंदे खिलंदे तुंहिंजे रगुनि में लही ऐं निपोड़े ईअं साह कढंदई जो तोखे ख़बर ई कान पवंदी मरी विया उन्हनि जा हॾाई कब्रुनि में ॻरी विया जेके मूसा ख़ान खे मारण जी सोचींदा बस तूं
हिकिड़ी ॾाइण वञी बची आई ऐं तोखे बचाइण में बि हिन जो हथ अथई, हिन जो। ऐं भलाईअ जो नतीजो इहो आहे जो हीअ मूंखे दुश्मन सम्झे थी, पर पोइ बि मूंखे बुरो कोन थो लॻे। पर जॾहिं हद खां वधीक ॻाल्हाईंदी आहे त मिड़ई दुख थोरो थींदो आहे। दादली, तुंहिंजो हुकुम हुजे त कयांसि इते ई पूरो। हिन जी माण मां असांखे छा मिलंदो? बाक़ी जहिड़ी नियत अथसि तहिड़ी मुराद पई मिलेसि। ज़िंदगी सूरनि में अथसि, पोइ बि नथी सुधरे। पोइ हिन खे तूं मारे छा कंदे? मूंसां हिन ॾाइण जे चकरनि में न अच। मां चवां थी हिननि जे चकर में न अच। हे ॾाइण दुश्मन अथई, हे रत पी वेंदई। मां चवां थो निकिरी था, हल निकिरी था। अचो अचो रहमत बे, इते न हिते न रे सियाणी, मां तुंहिंजी बराबरी भला काथे थी करे सघां? तूं मुंहिंजे भरिसां वे त मां तोखे हिकु कम जी ॻाल्हि ॿुधायां। हाँ जी रे सियाणी, ॻाल्हि कर। रहमत, तूं दिलावर ख़ान खे पंहिंजे मुंहं सां ॿुधाए त सोनीअ खे हिकिड़े ग़ैर मर्द सां ॾिठो आहे। पर रे सियाणी, मूं त कुझु बि नाहे ॾिठो। तूं नाहे ॾिठो, पर दिलावर ख़ान त ॾिठो आहे न। रे सियाणी, पर रेस दिलावर ख़ान जंहिंखे ॾिठो आहे उनखे सुञातो कोन अथई। तूं बि इहा ई दिलावर ख़ान खे ॻाल्हि कजांइ त हिकिड़े मर्द खे ॿाहिरि वेंदे ॾिठो आहे, पर मूं सुञाणे न सघियसि। बाक़ी सोनी अंदरि पई अचे त मां उनखे सुञाणे वरितो। पर रे सियाणी, मूं त सोनीअ खे नाहे ॾिठो, पोइ कूड़ छो ॻाल्हायां? इहे कम सोनीअ जा आहिनि, अॻियां ई पोइ हूअ ज़ाहिर थी वेंदी। जॾहिं ज़ाहिर थींदी न, मां अॻ में छो उनजे मथां इल्ज़ाम हणां? रहमत, कुझु सोच हुकम वठ। जेसि ताईं इहा चोरी ज़ाहिर थिए तेसि ताईं दिलावर ख़ान जी बंदूक रोज़ मुंहिंजे मथां ऐं सोनी जे मथां सिधी थींदी रहंदी। साइण, जॾहिं तूं नाही त पोइ ख़ौफ़ छो थी करीं? मूंखे इहो तूं ॿुधाए, तुंहिंजे अॻियां मानी कोई रखे ऐं बंदूक भरे तुंहिंजे सीने ते रखे त छा तोखे इन हालत में मानी वणंदी? अहिड़ी हालत में हिकिड़ो गिरह बि निड़ीअ खां हेठि कोन लहंदो। हिन वक़्तु असांजी बि इहा ई हालत आहे। मानी त छा, पर पाणीअ ढुक बि असांजे निड़ीअ मूं नथो लहे। पर रेसियाणी, जेकॾहिं मूं हिन वक़्तु रेस खे कुझु चयो न त मूंखे बंदूक हणण में देरि ई कोन कंदो। तुंहिंजे मथां शक कोन अथसि जो तोखे बंदूक हणंदो। रेसियाणी, रेस वॾो घर में जेॾी महिल दाख़िल थिए थो, पिस्तौल हथ में अथसि। अलाह पियो ख़ैर करे, थोरी न कावड़ायसि त पिस्तौल हणंदे देरि ई कोन कंदो। न माई, मां अहिड़ो जान जोखे वारो कमु कोन कंदी सही। छा तूं मुंहिंजे करे इहो कमु नथी करे सघे? ठीकु आहे, तुंहिंजे करे खणी इहो कमु कयां थी। जीअं ई साईं खे थधो ॾिसंदसि न, तीअं ई ॻाल्हि करे छॾींदीमांसि। पर ॿुध, इहा कोशिशि कजांइ त दिलावर ख़ान तुंहिंजी ॻाल्हि ते यकीन करे। जेकॾहिं तूं इन कम में कामयाब थी वई ऐं दिलावर ख़ान जो पूरो पूरो शक सोनीअ ते बीठो त मां तोखे 5000 ॾींदमि। 5000। हिन माईअ खे त सिर अची लॻी आहे, किथे अछे मथे में ॿिए सां चकर त कोन थी हलाए। अलाए कहिड़ी ख़बर इंसान जे अंदर जी। दरिया जेकॾहिं खान ही मसइलो न करे हा न त कचहरी बि थी वञे हा, पर ठीकु आहे, वरी कंहिं ॿिए भेरे। मूंखे हाणे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त खान पैसनि जे ख़ातिर खून करणु शुरू कया आहिनि। जॾहिं असां इज़तदार माण्हू न पहुची सघंदासीं न त पोइ पैसा ॾेई पंहिंजी जान छॾाईंदासीं। पोइ मोकिलाइण आयादम खान, वरी पोइ कचहरियूं कबियूं त पोइ यारो यारी असां में को बि कमु पवई त सरेआम हलियो अचिजांइ। पोइ ईअं आदम खान? यारो यारी। बादशाह, इन भी सेहा न मारिया। अच्छा, माण्हू बि मारायासीं बाबा साईं, पंहिंजी टंग बि भॼायोसीं, कमु त उहो ई कोन थियो। कमु थींदो इहो कमु। न बादशाह,
हाणे हिन मां आसरो लाहे छॾियो। न हकीम न, जंहिं पोयां मां ख़र्चु कंदो आहियां न त जेसिताईं मां उहे पैसा व्याज सूदा वसूल न कंदो तेसिताईं उनखे न छॾींदो। या दरिया ख़ान जो सिर खणंदो या असां दरिया जो सिर खणंदासीं। मूंखे न दरिया में दाणा नज़र नथा अचनि। अलाए छो बादशाह खे दरिया में छा नज़र आयो जो हुन मथां ख़र्चु करे छॾी। ख़ान असांखे वटि कोन ॾींदो, पर ख़ान जो दरिया जे मथां अधो एतमाद आहे। असां छड़ो दरिया जो एतिरो एतमाद हासिल कंदासीं जो दरिया ख़ान खे हिते वठी अचे। पोइ पंहिंजे हमराहनि सां गॾु पुलिस खे घुराए इन्हनि ॿिन्ही खे हिते ई पूरो कंदुसि, हिते ई।